अकेली नाही गुल परी जैसा जुल्म कयो तो वने। हिते तो सां गॾु मां भी आहियां ऐं अम्मा सां भी हिते जुल्म कयो तो वने। मुंहिंजी अम्मा घर जन्नत मिसल हूंदो आहे, पर असांजे मर्दनि हिन घर खे दोज़ख बणाए छॾियो आहे। हिते ॻोढ़नि ऐं सुॾुकनि जो को बि असर कोन्हे। हिते सभई पत्थर दिल इंसान रहनि था। तव्हां इहो ड्रामो ठाहे मुंहिंजे भाउ खे बेवकूफ़ करे सघो था, पर मां बेवकूफ़ थियण वारो न आहियां। ॿियो ॾेखार आहे न, उन जेके बि तव्हांखे पैसा ॾिना आहिनि मां हिकु हिकु रुपए जो तव्हांखां हिसाब वठंदुसि। सालर तू हिते ई भी, मां घरां थी अचां थो। तू ॿिन्ही तरफ़ खां नज़र रखजांइ। जेकॾहिं का बि हरकत ॾिसी न, सिर्फ़ सीटी हणजांइ। ऐं जेकॾहिं फायरिंग थिए या ॿी का हरकत ॾिसी त तू फायर न कजांइ, बल्कि हितां निकिरी वञी पाणे ठिकाणे ते पहुचजांइ। मां उते पाणे पहुची वेंदुसि। इहा त असांखे बि ख़बर हुई त केस कूड़ो आहे। मंसूर बाबा खे फासाइण में मीर शाहनवाज़ जो हथ आहे, पर उन सां गॾु DSP बि इहो ई थो चाहे त मंसूर बाबा खे फाही बाबा तव्हां वञी आराम कयो। हू चई त विया आहिनि, पर अचनि अलाए कोन। अॻे चकर वारी लापरवाही असांजी गिची में पयल आहे। हींअर मां का बि लापरवाही नथो चाहियां। बाबा असां संभाले वठंदासीं, तव्हां वञी आराम कयो। हैदर जेकर हिन दफ़े बि का साज़िश रिथियल हुजे त पोइ बाबा जेकॾहिं का साज़िश रिथियल हूंदी न त उनखे न तव्हां संभाले सघंदो न वरी असां। सभु कुझु संभाले वठंदासीं। रमज़ान मां ई सालार रहज़न जे ॻोठ मथां फिरी ओताक तरफ़ लिकी वेंदासीं। थोड़ी देर तरसी तव्हां ककर जे घर तरफ़ वञो। तव्हां ककर जे घर में दाख़िल न थींदो, बल्कि उते का अड़ वठी लिकी वेहिजो ऐं ककर जे घर जे मथां फायरिंग कजो। जीअं तव्हां फायरिंग कंदो न, थोड़ी देर में रहज़न वारा उते पहुची वेंदा। जीअं रहज़न वारा उते पहुचनि, तव्हांखे उन जे मथां बि फायरिंग करणी आहे ऐं ओसी ताईं फायरिंग करणी आहे जेसि ताईं असां सोट अली खान खे ओताक मां वठी ॿाहिरि नथा निकिरूं। असांखे की ख़बर पई तव्हां अली खान खे ओताक मां कढण में कामयाबु हुया। असां जेकॾहिं कामयाबु नथा वञूं पोइ बि फायरिंग कंदासीं। जीअं असांजी फायरिंग थींदी त रहज़न वारा असां ॾे रुख कंदा ऐं तव्हां उतां निकिरी वञिजो। सोटल अचो। तोखे मां कोन छॾींदमि। ॾिसे कोन थी त ॿाहिरि बाह भरी पई आहे। अञा चए थी त छा थियो आहे? मां चवां थो हटी परे थी। ईअं न थिए त उड़ी छुरी गोली अची तोखे लॻे। अॼु मां उन्हनि खे ॿुधाईंदुसि त हू राज़न जे रम्ज़ खां वाक़ुफ़ आहिनि। राज़न जे राज़ खां हू वाक़ुफ़ न आहिनि। सोट अली खान भी हिते न आहे। किथे रमज़ान वारनि असां सां धोखो त न आहे कयो? अच्छा सोट असांजो मंसूबो कामयाबु थी वियो। अदा पका आहे त रंधवान ऐं मुख़्तियार वारनि असांखे धोखो न ॾिनो। उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे। जेकॾहिं राज़न सां धोखो कंदा त बदिले में उन्हनि खे मौत मिलंदी, छो त हू राज़न जे रम्ज़ खां वाक़ुफ़ आहिनि। राज़न जे राज़ खां वाक़ुफ़ न आहिनि। हीअं सेड न असांखे तो माफ़ कजांइ। एॾो वॾो धोखो।
सोडल तो निकिरण जी कर तूं निकिरण जी कर सोडल अकेला हमरा खे संभालियो मंसूर ख़ान। हाणे असांजो कमु ख़तमु थियो, बाक़ी हिसाब किताब सुभाणे कंदासीं। ॻाल्हि ॿुधो था, पोइ हिते को ख़तरो त न आहे न? कुझु बि थी सघे थो, असांजो को बि ज़िम्मो न आहे। ठीकु आहे, तव्हांखे इजाज़त आहे। हाशिम, शिकार साम्हूं आहे, हमिलो करणु घुरिजे। थोरो सबुरु कर, अञा थोरो इंतज़ारु कर। हाशिम, शिकार हलियो वेंदो। परेशान छो थो थी? तोखे त ख़बर आहे न, हाशिम जे धक हिकु हमरा पटी ते पूरो। बाबा हिननि खे पोयां हलणु घुरिजे। न अगरि मां इन्हनि जो बंदोबस्त पहिरीं करे छॾी। मूंखे पूरी पक आहे त राति असां सां ज़रूरु धोखो थींदो। इन करे असां साम्हूं हूंदासीं ऐं तव्हां पासीरा हुजो। जेकॾहिं को धोखो थिए थो या को असांखे नुक़सानु रसे थो त तव्हां असां तरफ़ न पर उन्हनि जे पोयां वञो। केर बि हुजे उहो ज़िंदा सलामत न वञे, ऐं जेकॾहिं उहो निकिरी वियो त पोइ तव्हां मूं तरफ़ न अचिजो। कोन बचंदा बाबा। बाबा साईं, हुननि जा लाश तव्हांखे रुलियल मिलंदा, कंहिंखे बि न छॾींदासीं। हाणे वक़्तु अची वियो आहे मंसूर ख़ान सां हिसाब सिधो करण जो। शाहनवाज़ खान, असां मंसूर खान खे हिकु खून जे केस में फसाए नथा सघूं, छो त उनखे कूड़ो जड़ाए जल्द ॿाहिरि अची वेंदो। लाशुनि जा ढेर लॻी वेंदा, दूसरो केस एड़ो मज़बूत आहे जीअं मंसूर ख़ान जी बाक़ी ज़िंदगी समूरी जेल में गुज़रे। मीर शाहनवाज़ खान, इहो कमु कॾहिं था कयो? सुबह साहब पूरो जाल विछाए बाबा, ही त पूरो थी वियो। फोन करण जी ज़रूरत न आहे मंसूर खान, असां पहिरियां खां ई हिते मौजूदु आहियूं। तो मुंहिंजे गिरबान में हथ विधा, हाणे तोखे ॿुधाईंदुसि त कानून सां फिटाइण जो अंजाम छा थींदो आहे। सोट, हिन जो छा सोचियो अथव? सोट, असांजी हिन सां का बि दुश्मनी न आहे, तंहिं करे हिनखे वठी था हलूं, उते ई हली फिटो करे था अचूंसि ऐं उतां छोकिरी खे वापसि वठी था अचूं। अदा, छा असां हिनखे ज़िंदा छॾे ॾियूं? जॾहिं छोकिरी असां उतां वठी ईंदासीं त हिनखे सोढल ई पूरो करे छॾींदो। सोट, हींअर निकिरणो आहे या सुबुह सां? हींअर ई निकिरंदासीं, सिज उभरण सां असां उते ई हुजूं। जेकॾहिं सोढल अॻु में उते पहुची वियो त हू छोकिरी खे उतां कढी वेंदो। इन करे चवां थो थारे खे हिते छॾियो, पाण टई निकिरी था।